वसपुर वेझो मिल्कियत जे तकरार तां चाचे हथां भाइटियो क़तल थी वियो आहे। ॻोठ अलीबख्श ओगाही में जवाबदार नसीर ओगाही जी फायरिंग में संदसि भाइटियो 30 वरियनि जो ज़हीर ओगाही क़तल थी वियो। वसपुर वेझो मिल्कियत जे तकरार तां चाचे पंहिंजे भाइटे खे क़तल करे छॾियो आहे। ॻोठ अलीबख्श ओगाही में जवाबदार नसीर ओगाही जी फायरिंग में संदसि भाइटियो 30 वरियनि जो ज़हीर ओगाही क़तल थी वियो। वधिक तफ़सील मालूम कयूं था गौसपुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर ज़फ़र भयो खां। ज़फ़र, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? मिल्कियत जे तकरार तां चाचे भाइटे खे क़तल करे छॾियो आहे। जी मेहता गौसपुर भरिसां ॻोठ अलीबख्श ओगाही में मिल्कियत जे तकरार तां चाचे पंहिंजे सॻे भाइटे खे क़तल करण बाद जेको आहे फरार थी विया। मां ॿुधायां त गौसपुर भरिसां ॻोठ अलीबख्श ओगाही में जवाबदार नसीर ओगाही मिल्कियत जे तकरार ऐं ज़मीन जे दंग तां पंहिंजे भाइटे 30 वरियनि जे ज़हीर ओगाही खे क़तल करण बाद जेको आहे हू सचे तरफ़ फरार थी वियो आहे। इतलाह बाद जेको आहे पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। जी।